नाज़रीन तव्हांखे ॿुधायूं त इराक़ वेंदड़ ज़ाइरीन मुक़रर मुदे खां वधीक तरसी न सघंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त पाकिस्तानी ज़ाइरीन खे मुदे खां वधीक तरसण जी इजाज़त न हूंदी। पाकिस्तान इराक़ जा इदारा राब्ते में रहंदा। पाकिस्तान जे घरू वज़ारत लिस्ट वारे ज़ाइरीन खे इराक़ अचण जी इजाज़त हूंदी। जॾहिं त ब्रसेल्स में इराक़ी हममनसब सां मोहसिन नक़वी जी मुलाक़ात थी आहे। सिक्योरिटी सहकार, दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं इंसानी स्मगलिंग रोकण जे लाइ मैकेनिज़म मज़बूत बणाइण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। नाज़रीन, इराक़ वेंदड़ ज़ाइरीन मुक़रर मुदे खां वधीक तरसी न सघंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त पाकिस्तानी ज़ाइरीन खे मुदे खां वधीक तरसण जी इजाज़त न हूंदी। पाकिस्तान ऐं इराक़ जा इदारा राब्ते में रहंदा। पाकिस्तान जी घरू वज़ारत वारी लिस्ट जे हवाले सां ज़ाइरीन खे इराक़ अचण जी इजाज़त हूंदी।